अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आली व अस्हाबी व अज़वाजी व औलादी व अहले बैती अजमईन। थोड़ा सुरियो अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिज़ा रब्ब फ़ी रिज़ल वालिदैनि व सख़्तुर रब्ब फ़ी सख़्तिल वालिदैन। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जन्नतु ताहत अक़दामिल उम्महात औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिक
वदद कुल मालूम लक दाइमन अबदन अबदा। थोड़ा सुरी पुत्र थोड़ा सुरी। अजनाओ ताकन में जोगिन संधी ज़ात सारे सन्यासन खे रुनम सारी रात तन में जन जी तात से लाहूती लॾे वया। अजनओ ताकन में तालिब तवारी ने आदेसी उथी वया मरियूं मुंह मारी ने जे जिय खे जियारी ने से लाहूती लॾे वया। न झूनी थिए ज़मीन ऐं न पोड़ो थिए सिजो इन मथां बिजो कई हारींदड़ हलिया वया। परदेसन पकिन जा केड़ा मड़ मुकाम हिकड़ा चन आदिया रात जो ॿिया वञनि सुबुह शाम जेकी मिट्टीअ जा मेहमान से रही रहंदा केतिरो पकिन पोखी पोख पर पखी पाण होया परदेसी लगी अड़ी हीर जो पखी पकल पोख छॾे हलिया वया। वारीअ संदा कोट यॾे यॾींदे केतिरा कॾहिं गाढ़ो घोट कॾहिं मड़ो मुकाम में। लाइट बंद करे लाइट बंद करे। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझ कोटनि कॾहिं राही ऋण जा। वाजिबुल एहतराम आदिलपुर शहर जा दोस्तों ऐं मुसलमान भाइरो रब करीम जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं तव्हां असांखे मोहतरम बिरादरम भाऊ अमानुल्लाह जे तरफ़ खां पंहिंजे मरहूम मगफूर चाचे पहलवान जे रूह जे ईसाले सवाब ख़ातर इन ख़ैरात फी सबीलिल्लाह जे मौक़े ते रब करीम पंहिंजे पाक घर में घुराए करे क़ुरान पाक जो भी दीदार करायो ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। हे दुनिया जो दस्तूर आ जेको आयो आ सो वींदो, जेको ठहियो आ सो रहंदो, जेको ॼायो आ सो मरंदो।
हे दुनिया जो दस्तूर आ त हिन जिंदगीअ हिन दुनिया हिन सेहत हिन जवानीअ कंहिंसां बि वफ़ा न कई आहे। अवा को सदाई जवान रहियो आहे। अवा हिनखे विहारियो त असां चवंदा आहियूं त वाइज़नि में वॾड़ा अॻ में अचनि जेके ॻाल्हियूं सम्झनि तव्हां वरी शोरा असांजे कंध मणी था छॾियो। अवा ईअं न तव्हां वरी वॾनि खे थिए थी लॼ पोइ अॻियां शोरा न केॾी महिल हुन सां रड़क बि केॾी महिल हुन सां कुझु तव्हांजे लाइ वाइदो कुझु हिननि जे लाइ रड़ियूं फासूं विच ते असां मुलां था न कंहिंखे चई सघो। अवा न कंहिंखे चई सघो। चवण वारो दौर वियो हुजे हा मोना अब्दुल कादिर रिंद जहिड़ो त खोड़ छोरा अहिड़ा भितनि को लमाया। असां एॾो पंधु करे अचूं था त कुझु दोस्तनि सां दीन जूं ॻाल्हियूं कयूं। दुरूद शरीफ पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो। ओशरा टोपियारा वेही रह वेही। असां हिकिड़ी शइ ॾिसंदा आहियूं अवा हे जलसो उन्हड़नि फ़क़ीरनि करायो आहे ईअं वाह उन्हड़नि फ़क़ीरनि जो जेकॾहिं सरदार अचे को वॾो माण्हू अचे पोइ सच ॿुधायो उन जे आॾो बि छोरा विहारींदव। जलसो उन्हनि जो आहे त उन्हनि जी ॻाल्हि कयां छा चवंदासीं त बेली सरदार साहब आयो आहे क़िस्मत सां छोरा कोई बि न अचे सभु वॾा वेहो त जीअं सरदार साहब जी ॻाल्हि ॿुधूं। ऑफिस में वेंदा आहियूं त चवंदा आहियूं बाबा मोबाइल बंदि कयो मतां अंदरि मोबाइल वॼे साहब कावड़जी न वञे। ईअं हूंदो आहे न की न हूंदो आहे। ऐं जेकॾहिं ऑफिस में वञूं था मोबाइल जो आवाज़ बंदि था कयूं न ऑफिसर जे भव जे करे हे त दिलबर शइ बि आहे। अवा हे दिलबर त शइ बि आहे। दुनिया जा सभई सरदार गॾु कजनि हिन दिलबर जे हिकु लफ़्ज़ जे मटु न आहे। पोइ इहा ई शइ हूंदी आहे। मेलनि मलाखिड़नि में त पोइ खणी ॿारनि जो लुड़ हो मेलो हूंदो ई लुड़ जे लाइ पर वाइज़ हूंदो आहे ॿुधण जे लाइ ॿुधाइण जे लाइ। ॿुधण वारा तवजह सां वेहंदा आहिनि त पोइ ॿुधाइण वारो ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। दुनिया जो दस्तूर आहे त अॼु आहियूं सुभाणे जी काई ख़बर कंहिं सां बि पीउ माउ गॾु न रहियो आहे। अवा कंहिंसां बि पीउ माउ गॾु न रहियो आहे। ज़िंदगीअ जी डोर रब करीम पंहिंजे कुदरत वारे हथनि में रखी आहे। पोइ जॾहिं उन डोर खे सट ॾींदो ख़बर ई न पवंदी। अवाए पाण खां पनो आकिल परे कोन्हे। तव्हां पढ़ियो चंद ॾींहं अॻु में आले शरीफ़ जे भरिसां हिकिड़े इंजणनि फ़क़ीरनि जे ॻोठ में 4 पुट हिकु पीउ 5 ई भाती 2 ॾींहंनि में फोत थी विया। 3 पुट ऐं पीउ उहे त हिकु ई राति वरी ॿिए ॾींहं ते ॿियो पुट माना 4 ई मर्द घर जा हलिया विया बाक़ी नंढियूं नियाणियूं ऐं घरवारी बचसि। हयाती त ई आया ज़िंदगी त ई आया पर अल्लाह उन मुजाहिद खे अञा रिज़्क़ रोज़ीअ में मज़ीद तरक़ी ऐं बरकत ॾींदो जंहिं पंहिंजे वॾड़नि खे हेड़े दौर में यादि कयो आहे जंहिं दौर में माण्हू जेरे ई पंहिंजे पीउ माउ खे यादि कोन था कनि। हा वाह
जंहिं दौर में माण्हू जहिड़े ई पंहिंजे पीउ माउ खे यादि कोन था कनि, इन दौर में पंहिंजे पीउ माउ जे वॾड़नि जे रूहनि जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात मना। इन ॻाल्हि जी शायदि आहे त अञा हिन धरतीअ ते ख़ुदा जे ख़ौफ़ वारा रहनि था। पोइ मुस्लमानो, अॼु जेकॾहिं असां पंहिंजे पीउ माउ खे यादि कंदासीं त सुभाणे असांजा बच्चा बि असांखे यादि कंदा। असां जेकॾहिं अॼु पीउ माउ जे लाइ कुल शरीफ़ पढ़ी बख़्शींदासीं, क़ुरान पाक पढ़ी बख़्शींदासीं, ख़ैर ख़ैरातूं कंदासीं, मस्जिद में मदरसे में पीउ माउ जे सवाब जे नीयत जे लिहाज़ सां ॾींदासीं, कंहिं बेवा सां, कंहिं मिसकीन सां, कंहिं यतीम सां अबे अम्मा जे ईसाले सवाब रूह जे ख़ातिर कंदासीं, सुभाणे असांजा बि पोयां असांजे रूहनि जे ईसाले सवाब जे लाइ कंदा। पर दुनिया जो दस्तूर आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। अॼु असां न कंदासीं त सुभाणे असांजा पोयां बि न कंदा। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में रिश्ता त खोड़ ठाहिया आहिनि, पर पीउ माउ जहिड़ो रिश्तो न थियो आहे, न क़यामत ताईं थींदो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीउ माउ जे फज़ीलत जे बारे में फरमाइनि था पिया। फरमाए रिज़ल रब फी रिज़ल वालिदैन वसख्तुर रब फी सख्तिल वालिदैन। महबूब मुस्तफा करीम सैयद फरमायो, ओ दुनिया वारो फरमाइनि था खुश नसीबो आ जंहिंजे मथों पीउ माउ राज़ी आ। फरमायो जंहिंजे मथों अबो अम्मा राज़ी आ, ते अल्लाह राज़ी आ। कहे फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जंहिंजे मथों अबो अम्मा राज़ी, ते अल्लाह राज़ी। फरमायो जंहिंजे मथों अबो अम्मा नाराज़, ते रब करीम नाराज़। इते सुभान अल्लाह कभी अब्बा अल्लाह नाराज़ हुजे, सुभान अल्लाह काते, सुभान अल्लाह कभी काते, सुभान अल्लाह कीअं सही हा, काते कभी काते न कभी। कंहिंजी फोतगी थी वञे पोइ उनखे उज़ुर कीअं चइबो, आवा मुबारक हुजे, हा साईं ईअं चइबो आहे न। कंहिंजे शादीअ वञे पियो पोइ छा चइबो आहे, हुकुम ॿुधणीअ जो। छा कयूं असां वारे शोरनि खे छड़ो रोश आहे, वञूं त काॾे वञूं, वाइज़ ॿुधणु अचूं त काथे सुभान अल्लाह चइबो, काथे न चइबो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। रब करीम शल तव्हां असांखे अबे अम्मा जी फरमा बरदारी नसीब फरमाए। महबूब मुस्तफा करीम सैयद फरमायो जंहिंजे मथों अबो अम्मा राज़ी, ते अल्लाह राज़ी। जंहिंजे मथों अबो अम्मा नाराज़, तंहिंजे मथों अल्लाह नाराज़। फरमाइंदा जंहिंजे मथों जीजल नाराज़ आ, फरमाइंदा जंहिंजे मथों जीजल नाराज़ आ, जंहिंजे मथों अबो साईं नाराज़ आ, रब करीम वटि उनजी का बि इबादत क़बूल न पवंदी। जंहिंजे मथों अबो नाराज़, जंहिंजे मथों अम्मा नाराज़, केॾियूं बि इबादतूं करे, नमाज़ पढ़े, रोज़ा रखे, हज करे, उम्रा पढ़े, मस्जिदूं ठाराए, मदरसा ठाराए, रब करीम वटि को अमल ही क़बूल न पवंदुसि। अमल क़बूल पवण वारी जगह अवल अबो अम्मा आहे, उहो राज़ी अथसि त पोइ अमल क़बूल अथसि। असां वरी चवंदा आहियूं त ज़िक्र ते ज़ोर ॾींदा होॾे अशी दाड़ीअ वारो अबो अशे मथे वारी अम्मा रोईंदा पिटींदा आहिनि, पारा था पया ॾींदा आहिनि, पर हे यार चवंदो आहे मूंखे अबे अम्मा जे ॾोरापन जी ज़रूरत ई न आहे। न मता तूं चवें त बाह मथे करे आकड़ करे चवें त जंहिंखे दाह ॾियणी अथव ॾियो, न मता इन पोढ़ने हुन अर्श वारे के दाह ॾेई विझई त कुझु न बचंदो। छो त रब करीम पहिरें नंबर ते पंहिंजो हक़ ॿुधायो,
पहिरें नंबर ते रब करीम पंहिंजो हक़ ॿुधायो, ॿिए नंबर ते अबे अम्मा जो हक़ ॿुधायो। फरमाए वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। रब करीम फरमायो पहिरें नंबर ते मां अल्लाह जो हक़ आहे, ॿिए नंबर ते पीउ मां जो हक़ आहे। पहिरें नंबर ते कंहिंजो, ॿिए नंबर ते कंहिंजो? छो अल्लाह भी पैदा कयो पर कंहिं पैदा कई अम्मा जी जलमा, ओ पैदा कंदड़ा। हे अबो अम्मा पैदा करण जा सबब। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। रब करीम चंदो नाला अहिड़ा रखराए छॾियईं, नालो वठंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। रब चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। मुहम्मद करीम चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। अबो चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। अम्मा चवंदो वेंदे चप चुमियूं ॾींदा वेंदा। जंहिंजे नाले वठण सां चप चुमियूं ॾियनि पियो तंहिंजो मक़ाम छा न हूंदो। जंहिंजे नाले वठण सां चप चुमियूं ॾियनि तंहिंजो मक़ाम। ओ मुसलमान यार सां बेक़दरा थी पिया। अॼु जवान अॼु नौकरी अथसि, अॼु ताक़त अथसि, अॼु गाॾियुनि में घुमे थो, बंगुलनि में रहे थो, चवे थो 10 लख वठी मां ईअं जवान हुयुमि। 20 ग्रेड जो ऑफिसर फिरंदड़ कुर्सीअ ते वेठो आहे त दिमाग़ बि फ्रेश थो, सम्झे थो त मां 10 लख वठी हुयुमि। न, अबे अम्मा जी दुआ हुई तॾहिं ते हिते पहुतो। ओ मुंहिंजा सोना तूं केॾो बि मथे थी वेंदे पर उन में तुंहिंजे पीउ माउ जी दुआ शामिल आहे। उन में तुझे अब्बे जी दुआ शामिल आहे, उन में तुझे अम्मा जी दुआ शामिल आहे। ओ मुसलमान उन्हनि खां पुछा कयो जंहिंजे गाखेरनि मां, जंहिंजे घरनि मां ये पखी उॾामी हलिया विया, जंहिंजे घरनि मां अबे जहिड़ो पखी उॾामी हलियो वियो, जंहिंजे घरनि मां मां जीजल जहिड़ो पखी उॾामी हलियो वियो, उन्हनि खां पुछा कर तोखे दुआऊं ॾियण वारो केरु आहे। अबो बीमार खट ते पियो थी त बि तुंहिंजे लाइ रहमत आहे। अमर जी बीमार तुंहिंजे खट ते पई आहे त बि तुंहिंजे लाइ रहमत आहे। कीअं रहमत इहे बीमार थी पोइ बि तोखे त दुआऊं ॾींदा रहंदा। बीमार हूंदा ई न पोइ बि तोखे त दुआऊं ॾींदा रहंदा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक ते नजर कर। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम जे जिंदगी मुबारक ते नजर कर। अवां आदलपुर वारो आलमन सगोरन जा वाइद ॿुधंदा रहो था। तव्हां जे इलाइक़े में जलसा घणा थींदा रहनि था। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम वेठा आहिनि। साम्हूं ॾाची थी पई अचे, ॾाचीअ ते हिकिड़ी कमज़ोर औरत आयो जीअं जो महबूब साईं जी नज़र मुबारक पवंदी वई। फफाज़त ऐना रसूलिल्लाह, आका साईं जे नबूवत वारनि नेरनि मुबारक मां नीर मुबारक वही आया। ओ दुनिया वारा, सॼी दुनिया जो रोअण हिकिड़े पासे, मिठे मुहम्मद करीम जो हिकिड़ो गोढ़ो मुबारक हिकिड़े पासे। सॼी दुनिया जे अखियुनि जो पाणी रोवण हिकिड़े पासे ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां वहंदड़ो हिकिड़ो गोढ़ो मुबारक हिकिड़े पासे। सांजे नबूवत वारनि नेरनि मुबारक मां नीर मुबारक वही आया। सहाबे किराम हैरान थी विया। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम जीअं जो न पोड़ी कमज़ोर औरत ॾे निहारियो संजे नबूवत वारनि नेरनि मुबारक नीर मुबारक छो था वहनि। अल्लाहु अकबर। साईं जल्दी अॻिते वधाओ, एॾो त तकड़ा अॻिते वधाओ जो साईं जे कुलनि मुबारकनि तां, नबूवत जे कुलनि मुबारकनि तां चादर मुबारक हेठि किरी पई। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम टेक ॾेई करे महबूब साईं पंहिंजे हथनि ते टेक ॾेई करे उन पोड़ी औरत
औरत के हेठ लाईंदा पंहिंजी चादर मुबारक विछाए करे चवंदा मामा मोहम्मद करीम जे चादर मुबारक ते जुतीअ समेत हलिया चादर मुबारक विछाए अम्मा मां मोहम्मद करीम जे जुतीअ चादर मुबारक ते जुतीअ समेत हली जाए जुती लाहे जाए न ओ पियो माओ के गारियूं ॾियण वारा पियो माओ के रंजाइण वारा ओ पियो के कुत्ता कोठण वारा माओ के कुत्ती कोठण वारा मां केड़े केड़े शहर जा मिसाल जा अशी ॾाड़ीअ वारा वेचारा रोई करे भाकुर पाए दां ॾींदा आहिनि मौली साहब पुट मूंखे कुत्ते खां सवा नथो सॾु करे मौली साहब मुंहिंजो पुट आहे जंहिंखे पालियुमि जंहिंखे कुलनि ते घुमायमि उहो मूंखे कुत्ते खां सवा नथो सॼांसि थो चवे तो छो थो भौंके ओ पियो के कुत्तो चवण वारा माओ के कुत्ती चवण वारा याद रख जाए जे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा कलमो पढ़ियो न महबूब जे जिंदगी मुबारक ते नजर कर हुजूर अनवर अलैहि सलातो वसलाम जन वट उहा पोड़ी औरत 3 ॾींहं रही साईं फर्ज नमाज जे लाइ मस्जिद नबी दे निकरी पाचन नफिल भी घर पढ़न पाओ तिलावत भी घर 3 ॾींहं जे गुजरिया 3 ॾींहं जे गुजरण खां बाद में उहा कुराड़ी औरत साईं जे कुलल मुबारकन ते हथड़ो साईं जो कदरो मुबारक हेठ पोड़ी औरत ॻाल्हाईंदी अचे थी साईं चवनि था जियो अम्मा जियो अम्मा जियो अम्मा साईं अम्मा के जीव चवन हे पोते कंद भी न करे दिसे त सडे केर थी हां जेंजे सडण ते रब करीम जो अर्श भी हिली वने जेंजे सड ते रब करीम जो अर्श भी हिली वने जेंजे सड के रब करीम कबूल करे पर हे यार पोते कंद फेराए भी दिसन जे ला तैयार नाए दोस्तन के जीव जीव करे जवाब दींदो पर पीउ पोड़ो सडे थो त पोते कंदड़ो फेराए भी अम्मा जी जल सडे थी त पोते कंदड़ो फेराए भी निहारण जे ला तैयार नाए संजे मथे मुबारक ते गंडड़िया हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथे मुबारक ते गंडड़िया जडे आई तरे थोड़ी गंडड़ी हुई जडे वने थी साईं खोड़ तोहफा ॾिना हाने वडी गंड थी वई महबूब संजे कुलल मुबारकन ते हथड़ो साईं होरिया हलन था जी अम्मा जी अम्मा जी अम्मा साहबा चवन था कुर्बान यो वजन ॾियो असां पंहिंजे मथे ते पाण खणूं साईं तव्हां वजन न खणो फरमाइनि था साहबियो मुंहिंजो सॼो वजन ॿियो तव्हां खणजो पर हे वजन मां मुहम्मद पाण खणंदुमि मुंहिंजा साहबियो ॿियो वजन मुंहिंजो तव्हां खणजो पर हे वजन मां मुहम्मद करीम पंहिंजे मथड़े मुबारक ते खणंदुमि अल्लाहु अकबर जंहिं टेम ते महबूब मुस्तफा करीम साईं पंहिंजे हथरन मुबारकन सां उन पोड़ी औरत के डाचीअ ते विहारनि था ओ सामान हथ में ॾियनि था डाची वञे थी पई साईं जी नज़र डाचीअ में आ साहबा हैरान बीठा न साईं जी नज़र डाचीअ में आ साईं कंहिंसां बि कोन पा ॻाल्हाइनि दीद साईं जे अखियूं मुबारक उन डाचीअ में जॾहिं अखियुनि मां गायब थी वई अखियुनि जे आॾो गायब थी वई नज़र कोन पई अचे फवाज़त ऐना रसूलिल्लाह उन टेम ते महबूब साईं सुॾका भरे रोई पियो साईं जे नबूवत वारनि नेरनि मुबारक मां लुड़क मुबारक वहनि पिया साईं जे रोअण जे करे साहबे किराम बि रोअनि पिया अल्लाहु अकबर केरो आका को पुछो करे साईं तव्हां केरो आण वारी केरो आका को पुछो करे साईं तव्हां कंहिंजे इंतजार में बीठा हो साईं वई हली पर तव्हां जी नज़र न पासे हो साईं अखियुनि जे आॾो गायब थी वई तव्हां सुॾका भरे रो था जंहिं टेम ते महबूब साईं जा सुॾकड़ा थोड़ा झका थिया जंहिं टेम ते साईं जे अखियुनि मुबारकनि मां पाणी मुबारक गोड़ा
मुबारक थोड़ा झका थिया साहबा अर्ज़ कन था क़िबला कुर्बान जाऊं अज तवां के रोईंदे दिसी करे असां जी दिल भी दुखी पई आ साईं बुधायो त सैया पोड़ी औरत केरा ओ क़िबला जी तवां 3 ॾींहं खिदमत कई साईं कुरारी औरत केरा जंहिंजो वज़न तवां पंहिंजे मथे मुबारक ते पाण खयो साईं उहा पोड़ी औरत केरा जीअं वञे थी पई तवां बीठा हो अखियुनि खां गायब थी वई पोइ भी साईं अखियुनि जे गायब थियण खां बाद में तवां सुलका भरे रो बीठा हो साईं पोड़ी औरत केर साहबा फरमाइनि था तवां साहबियो तवां के अब्बो भी आ तवां के अम्मा भी आ मां मोहम्मद करीम पंहिंजो अब्बो ॾिठो ई कोन मां मोहम्मद करीम पंहिंजे अम्मा आमिना साईं जे बतन मुबारक में मुंहिंजो बाबो अब्दुल्ला रब करीम के प्यारो थियो मां त अब्बे जे झोल में आराम ही कोन कयो मां त अब्बे जे कुलन ते रांदियूं ही कोन कयूं मां त अब्बे जे सीनन ते रांदियूं कोन कयूं अब्बे मूंखे चीचक वठी करे कोन घुमायो अब्बे मूंखे कुलन ते खणी करे कोन घुमायो अब्बे जा भाकुर मूंखे नसीब कोन थियो ओ साहबियो तवां त पंहिंजो पीउ ॾिठो फरमाइनि था तवां त पंहिंजे अम्मा जी खिदमत भी कयो फरमाइनि था मां मोहम्मद करीम मां उहो मोहम्मद करीम जो 7 सालन जो उम्र जो हिम्मत मुंहिंजी अम्मा आमिना भी रब खे प्यारी थी वई साहबियो नड़े हूंदे ई मुंहिंजी अमड़ भी रब पाण वटि घुराई मुंहिंजी अम्मा साइण मां 7-8 सालन जो हुयमि त रब करीम पाण वटि घुराई ओ मुंहिंजा साहबियो इहा मुंहिंजी अम्मा हलीमा हुई ओ मुंहिंजा साहबियो या जी जलमा मुंहिंजी हलीमा हुई जे मूंखे 2-2.5 साल थन प्यारी जे मूंखे आराम कराया जे मूंखे झोलन में निंड्रा करायूं जे मूंखे विंजरा हणी करे निंड्रा करायूं या थन पियाण वारी मुंहिंजी माउ अम्मा हलीमा अल्लाह अकबर जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के थन प्यारी तुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ आका साईं बीठा थी अम्मा हली वई रोई करे साहबियो मुंहिंजी अम्मा साइण पोड़ी थी वई रोआ तॾहिं तो अल्लाह साईं वरी मुंहिंजे अम्मा के हयाती ॾे मां मोहम्मद वटि अचे मां मोहम्मद खिदमत कयांस मुंहिंजी अम्मा मूं वटि घुमण आई आहे कमज़ोर थी वई आहे पोड़ी थी वई आहे रोआ इन जे करे तो रब वरी मुंहिंजे अम्मड़ के हयाती ॾे मूं वटि अचे मां मोहम्मद खिदमत कयांस मां मोहम्मद करीम जी दिल मुबारक ठरी पवे पंहिंजे पीउ के बारो समझण वारा पंहिंजे माउ के बारो समझण वारा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुखन जो दास्तान घणो थी हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीर जो मुतालो तकर जॾहिं साईं जी अम्मा आमिना साईं वफ़ात करे वई अम्मा आमिना साईं जे वफ़ात करे वञण खां बाद में जॾहिं अम्मा साईं के दफनाए आया अम्मा साईं जे दफनाए अचण खां बाद में हर को पयो तो निहारे जीअं जो वेठा अची हर को पयो तो निहारे दुआ घुराऊं त कैसा दुआ घुराऊं आमिना साईं जो बचड़ो मोहम्मद करीम नजर कोन थो अचे को हेॾो तो निहारे मिठड़े मोहम्मद के गोले तो को हेॾो तो निहारे मिठड़े मोहम्मद करीम के गोले तो को हेॾे को होॾे हर को पुछाओ तो करे यार यतीम बचड़ो काॾे वयो मोहम्मद करीम काॾे वयो उन मासूम बचड़े के त विहारियो उन जे अम्मा जो वारो उज़ुर उन के भी चवणो आहे ॿिया त वेठा ते पर यतीम बचड़ो नजर कोन थो अचे उन में हिकिड़ो शख्स चवे तो मां समझा तो वो मिठड़ो मोहम्मद करीम पंहिंजे अम्मा आमिना जे कब्र ते न हुजेव जे मां समझा तो मता पंहिंजे अम्मड़ आमिना साईं जे कब्र ते हुजे को मोकिलियो सुतलो वठी था अचेस अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जीअं जो गोलींदा आया जीअं जो गोलींदा आया नजर जो कंदा त आका सही पंहिंजे अम्मा आमिना साईं जे कब्र के भाकुर पाती वेठा
हिकड़ी बाह मुबारक हेडवा भी बाह मुबारक हेडवा साईं जा गिटरा मुबारक साईं जो चेहरो मुबारक अम्मा आमना सण वारे कब्र जे मिट्टी खे लगन था पियो साईं रोवन था पिया साईं जे नबूवत वारे नेणन मुबारक मो नीर मुबारक वन था ज़बान मुबारक मो लफ्ज़ केड़ा ओ मुंजी जी जे लम्मा मां अबो कोन ॾिठो पर तू भी मुंह मटे हली वई अम्मा मुखे कंहिंजे आसरे कंहिंजे सावरे छॾे वई रोई करे फरमाईंदा अम्मा तेसनी कोन मोटी हलंदो मां ओ जी जे लम्मा तेसनी कोन मोटंदुम जेसनी मां मोहम्मद करीम सां गॾु न थी हले साईं जे भाकुर भी पाते वेठा नेरन मुबारक मो नीर मुबारक भी वणंदा जेके वठण आया हिक ॿिए खे चवनि था यार थोड़ी झट छॾे ॾे पंहिंजे अम्मा सां कचहरी त करे फरमाईंदा साहबियो मां कोन अमर जी खिदमत करे सघियमि साईं जन हे भी लफ्ज़ फरमाया साईं जन हे भी लफ्ज़ फरमान पिया फरमान जे कॾहिं मां मोहम्मद करीम निमाज़ में हुजा जे करे मां मोहम्मद करीम निमाज़ में हो जा मुझी जी जलमा मोहम्मद मोहम्मद करे सॾु करे फरमायो मोहम्मद मोहम्मद करे सॾु करे मां मोहम्मद निमाज़ बनी भी जी जलमा के जी जी करे जवाब ॾियां फरमायो मां निमाज़ भी आका साईं जी तुझी मुझी निमाज़ भी ना निमाज़ भी आका साईं फरमाईंदा जेकॾहिं मां निमाज़ मुजान मुंहिंजी जी जे लम्मा मोहम्मद मोहम्मद करे सॾु करे त निमाज़ बनी भी जीजल के जी जी करे जवाब ॾियां असांजे ज़बान मो जियो हलियो वियो शो पियो माओ जा बेकदरा थियाओ मां त वाइज़न में चवंदो रहंदो महबूब मुस्तफा करीम असां जी हदीस ॿुधाईंदो रहंदो फरमाईंदा मुंहिंजे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो अदना सदीक अक़सा फरमाईंदा मुंहिंजे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो पोड़े बाबे खे धिका ॾींदो यारनि दोस्तनि खे भाकुर पाईंदो ये लफ्ज़ सादी सबाक जा सच्चा बीठा अदना सदीक अक़सा यारन के भाकुर पाईंदो पोड़े बाबे के धिका ॾींदो अज वेचारो पियो दर बदरा पियो के संभालने जे लाइ तैयार न आहे यार अस्पताल दाखिल बोतल भी खयूं तो वने फ्रूट भी खयूं तो वने हेडो तोहफा भी खयूं तो वने पैसा भी खयूं तो वने काडे तो वने ते यार अस्पताल में दाखिल यार जे कम न अचे त चे कॾहिं कम अचे हेडे यार दे डुके तो पियो अबो पोड़ो अस्पताल में दाखिल 8 ॾींहं गुज़री विया वञण जे लाइ तैयार न आहे छो नथो वञे अबो मूंसां गॾु न आहे ॿिए भाउ सां मुंहिंजो अबो गॾु आहे यार जे लाइ तोखे टेम भी आहे यार जे लाइ तोखे पैसा भी आहिनि टेम न आहे त अबे जे लाइ टेम नथी अबो वेचारो बीमारीअ जे बिस्तरे ते पियो आहे अबो वेचारो बीमारीअ वारे बिस्तरे ते पियो आहे ईंदड़ वेंदड़ ॻोठ वारनि खां पुछा थो करे मुंहिंजो बच्चो त ठीकु हुयो पुछा उहो तो करे जेको बीमारी जे बिस्तरे ते आ जेको चाको आ सो यारन मो ऐं पंहिंजे बच्चन मो हुनखे वांद काई मिले नथी अल्लाह अकबर उन अबे के याद करण जे लाइ तैयार न आहे वो टाइम जने हे नड़ो बीमार हो पियो मां वट पैसा कोन अबो दरवाजे ते हुन दरवाजे ते सवाली पो बनजे यार मुझे नड़े सजी रात निंड न कयो मुके उधारो पैसा दियो मजदूरी करे पैसा कर्ज लाईंदो मां शो पो पिने चे मुंजो बचरो बीमार वा कल तुझे करे पी वते पो पिनंदो उनके इलाज उनके के इलाज मुझो नड़ो जिगर बीमार आ पिनी सिनी भी कर्ज तांजो लाहिंद में बचरे जे ला दियो कल जेको तुझे करे दर दर ते सवाली हो अजो न अबे जो मुंह दिसण जे ला तैयार न
अम्मा बच्चे के 9 महीना पेट में सांझींदी आ। अम्मा त बच्चे के 9 महीना पेट में सांझींदी आ। अबो त बचड़न जे लाइ सजी जिंदगी दिमाग में बच्चन के सांझींदो आ। उन अबे खां को पुछा त कर मजदूरी ते वञे तो कीअं तो वते तो दड़का सां वेचारो सुबह जो निकरंदो रब करीम मजदूरी लग रहा है जी बच्चा शाम जो ड्रो करे खाइन। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। कंहिंजे रेड़े ते कंहिंजे दुकान ते बीठो आ काथे रेड़ो तो पयो हलाए काथे ट्रैक्टर ट्रालीअ जी मजदूरी पियो तो करे कंहिंजे ज़मीन ते हार पो तो करे। ज़मींदार जा दड़का दुकान वारे जा दड़का मालिकन जा दड़का यार समूरन जा दड़का छो तो बर्दाश्त करे। चे तो छा कयां दड़का तरे तो बर्दाश्त कयां मुंहिंजा बचड़ा नंढान अॼु जेकॾहिं मां न बर्दाश्त कयां त मुंहिंजा बचड़ा काथों खाईंदा। तुझे पेट जे करे वते पो पाण सॼो ॾींहुं परायूं गारियूं सहंदो दड़का सहंदो। अॼु तूं जवान थियो आहे त अॼु तूं बि पीउ खे दड़का थो ॾे गारियूं थो ॾे। तूं त अबे जे हिकड़े पगर जे कतरे जो थोरो बि न लाहे सघंदे। ओ नौजवान तू त बेजे पगर जे हिकड़े कतरे जो थोरो न लाए सघंदे। केड़े मुंह सां पीउ खे गारियूं ॾींदो आ केड़े मुंह सां पीउ खे गारियूं ॾींदो आ। मां वाक़ियो पढ़ियो कुछ वक्त अॻ में ज़िले शिकारपुर में हिकड़े नाफरमान पुट पीउ खे गोलियूं हणी सीने में मारे विधो। पीउ के सीने में गोलियों जै सीने ते चढ़ी निंड पो करे जै सीने ते चढ़ी मथड़ो रखी अखियूं बूटे निंड पो करे जे अबे जे सीने ते खेडे पो अॼु उन पीउ जे सीने में गोलियूं तो हणे। ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तव अल्लाह जो वास्तो तव बेकदरा न थियो। वो अबोआ शाम जे टेम ते वो अबोआ शाम जे टेम ते मोटे तो चवे तो रब करीम मुंहिंजा खीसा खाली न हुजन छो त जी मुंहिंजा ॿार मुंहिंजे खीसे में हथ हणन त उनखे या शइ मिले या पैसा मिलन। अल्लाह जी मुझे खीसे में हथ विझन न भई शइ मिले न या पैसा मुंहिंजे बचड़न जो हथ खाली। शो न बे अम्मा जो बेकदरो शो न बे अम्मा जो बेकदरो मुखे नेर ते हिकड़ो मंजर ॾेखारियो ॾाढो ॾुखायल मंजर हो। हिकड़ो नड़ो गुलाब जो गुल आ जेको अबे जे कब्र ते बीठो आ। भाजी मानी भी विच खलक मुखे न पो ॿियनि जो वात पाणी पाणी न कंदो हूंदो या त ढके खणी वञो। मां समझा ॿाहिरों कुछ देगिन जो खड़को सड़को अचे पियो जो त जेको तव्हांजो ॿार घिटीअ ॾे तकड़ो आहे इहो कुझु निशानी लॻे थी पई। बसि हाणे मां बि वेड़ सेड़ कयां थो तव्हांजो ॿार घिटीअ ॾे ख्याल आहे मां बि हाणे वेड़ सेड़ कयां थो। फ़कीर आहे वीचारो फ़कीर अल्लाह ख़ुशि रखे उनजी दिलि आहे उनजी दिलि न न जहिड़ो हा वो ॿुधे फ़कीर वीचारो सचो इंशाअल्लाह अमल कंदा फ़कीर। दुरूद शरीफ पढ़ो अल्लाह से फ़कीर तो के खुश रखे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन
अर्ज पो क्या नौजवानों पियो मां जो कदर सिखो नौजवानों पियो मां जो कदर सिखो मुके नेट ते एकड़ो मंजर ॾेखारियो एकड़ो मासूम बचड़ो आ पियो जे कब्र ते वेठो आ पियो जे कब्र ते वेठो आ रोए तो पियो अल्लाह अकबर ओ बच्चा छाजे करे रोए तो लफ्ज़ पियो जे कब्र ते छा तो चवे ओ मुंहिंजा बाबा जी स्कूल ॾे वयो में स्कूल वारे उस्ताद चयो सुभाणे फीस न खणी आए त मां स्कूल मां कढी छॾींदो मां रोई करे जे दबा तोखो मां लटन जो अंगल कोन करण आयो आ अम्मा सां भी लटन जा मां अंगल कोन कया ओ मुंहिंजा बाबा साईं रोई करे जे तो या त पैसा दे रोई करे अबे जे कब्र ते बीठो आ रोई चवे तो या त पैसा दे या त मुखे पाण दे कब्र दे घुरा सुभाणे केड़ो मुंह खणी मां स्कूल दे विंग में रोए बीठो अखिन में पानी भी वहाए तो उन को पुछा कर जे को नंढे हुंदे अब्बा हलिया वेई उन को पुछा कर जे मथो नंढे हुंदे बार अची विया तू आई मां त बेकदराऊं अबो घर में आ तडे मस्ती तापा क्यों एकड़ो बियो भी मंजर मुखे देखारे ओ कलमे पढ़न वारा यार मुसलमान खबर न है वरी मुलाकात थे अलाइन ते एकड़ो नड़ो बाड़ो आ मस्जिद जे कुंड में वेठो आ रोए तो पियो दुआ घुरे तो पियो रोए भी तो सुलका भी भरे तो हथरा भी मथे खई वेठो आ हर को जमाती दिसी करे हलो तो वने से कोई पुछे से कोन तो एकड़ो शख्स आ न के उन जे रोण ते रहम आयो मथे ते हथरो रखी करे मथे जी जो निहारे उन हथरे रख वारे जे भी अखिन में पानी वहे पियो पुछा तो करे पुट दे खबर छाजे करे रोए तो के कहीं मारियो आ बुढ़ा त सही तो के कहीं दुखायो आ हर को दिसी करे वने तो पियो न को पुछे को न पियो पर जे को पुछे तो वो अखिन में पानी वाए करे यो सवाल तो करे पुट दे खबर छा नालो थी केंजो पुटड़ो रोई करे चे तो चाचा मां फलाणे जो बच्चो आ मुंजो बाबो फौत थी वियो आ मां यतीमा मुंजो अबो नंढे हुंदे वफात करे वियो पुट बुधाओ त सही तू हिन मस्जिद में न जाते वेही करे रोई करे दुआ घुरे तो पियो कॾो कजो मां ॾिसां तो पियो तुझा हथरा मथे अने तू सुडका भी भरे तो रोए भी तो बचाओ दे त कबर छा तो घुरे रब करीम खां चवे तो मुंजा चाचा मां रब करीम खां पंहिंजे पीउ जे लाइ जन्नत तो घुरा मां पंहिंजे अबे जे लाइ जन्नत तो घुरांस मां रब करीम को पंहिंजे अबे जे लाइ कब्र जन्नत जो बाग तो घुरांस अल्लाह मुझे अबे जी कब्र जन्नत जे बागन मां बाग बना अल्लाह मुझे अबे के जन्नतुल फिरदौस में जायूं दे मुझो ज़हन थो चवे मुझो ज़मीर थो चवे मुझे दिल जो फैसलो आ जे रब करीम के यतीम रोई पारत कई हुंदी रब उन जे अबे के जन्नत जरूर ॾिनी हुंदी जॾहिं यतीम बचो उन जॾहिं यतीम बचो न अल्लाह जे साम्हूं रुनो हूंदो तू ऐं मां ॿार जा हथ खाली नथा मोटाए सघूं हो त अरहमुर राहिमीन चवे तो पियो मां पंहिंजे रब करीम खां बेजे लाइ जन्नत तो घुरां छो त पोइ नंढे हूंदे मूंखां जुदा थी वियो आहे अबे जा मां अबे जूं ख़िदमतूं कोन करे सघियमि अबे वारे टाइम ते अबो जॾहिं मूंखे प्यार ॾींदो हो मूंसां मुहबत कंदो हो उहो मंज़र मूंखां नथो विसरे चए थो मां फलाणे मरहूम जो बचड़ो आ मां यतीम अबे जे लाइ रब करीम खां रोई दुआ थो घुरां अल्लाह अकबर रब करीम अड़ा तो के मुके भी बचाने को सालियो दे असांखे भी रब अड़ा बचड़ा दे जो असांजे मरण खां पोइ को असांजे लाइ रोई दुआ त घुरे रोई चवे तो मां पंहिंजे रब करीम खां बेजे लाइ जन्नत तो घुरां चे तू अञा ॿियो बि तो घुरेस रोई चवे तो मां पंहिंजे अम्मा जे लाइ सब्र थो घुरां जॾहिं खां वठी करे मुंहिंजो अबो फौत थी वियो आहे मां निहारींदो आहियां त मुंहिंजी अम्मा पई रोईंदी आहे पंहिंजे मुंहुं बि पई रोईंदी आहे क़ुर पढ़ंदी आहे पोइ बि पई रोईंदी आहे ऐं मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां घर वारीअ जे लाइ वॾे में वॾो सहारो मुड़ुसु आहे
जेके अंगल मुर्स सां करे सघंदी, जेके नखरा मुर्स सां करे सघंदी, जेके फरमाइशूं मुर्स सां करे सघंदी, मतां बच्चा उहे बर्दाश्त न करे सघनि। पोइ अम्मा वेचारी आहे, पुट अलाए ॿुधे अलाए न ॿुधे, पुट अलाए मञे अलाए न मञे, मुर्स खे आर्डर कंदी, मुर्स सां अंगल कंदी, सभु कुझु मुर्स सां ठहंदो। मां पंहिंजनि भेनरुनि भेनरुनि खे चवंदो आहियां, मुर्सनि जो क़दुरु कयो, मुर्सनि जो क़दुरु कयो। अलाए कहिड़े हाल में वीचारा मज़दूरी करे अचनि था पियो, छाजे लाइ? चए बच्चनि जे लाइ, बच्चनि जे लाइ, बच्चनि जे लाइ। ओ मुस्लमानो यार, छो असां दीन खां परे थी विया आहियूं? ओ मासूम बच्चो तो रोई करे चवे, मां पंहिंजे अम्मा जी जल जे लाइ सबुर जी दुआ थो घुरां, छो त मां सम्झां थो अबे वारे टाइम ते अम्मा कोन रुनी, अम्मा जे चेहरे ते सदाई मुर्क हूंदी हुई, अबे खां पोइ अम्मा जे अखियुनि में सदाई लुड़क ई लुड़क। मुंहिंजी अम्मा जो ख़ुशियूं हली वई, मुंहिंजे अम्मा जो खिलण, मुंहिंजे अम्मा जो दाद, उहो सभु कुझु मुंहिंजे अबे खां पोइ हलियो वियो। जेको अम्मा जो हाणे हाल अबे जे हूंदे अहिड़ो हाल कोन हो। के मां पंहिंजे अम्मा जे लाइ रब करीम खां सबुर थो घुरां, अञा तुंहिंजी दुआ टकी आहे, ॿियो छा थो घुरे? चे मूंखों नंढड़ी मुंहिंजी भेण आहे, रब करीम खां पंहिंजे भेण जे लाइ लटा थो घुरां। मां पंहिंजे मेरनि हालनि में, मां पंहिंजे मेरनि लटड़नि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियां थियो, मूंखे क़बूल आहे। मुंहिंजी नड़ी भेण जेका मासूम आहे, अल्लाह करीम खां पंहिंजे मासूम भेण जे लाइ लटड़ा थो पियो घुरां। ओ मुस्लमान, ओ मुस्लमान, ओ शही महीने उम्र करण वारा, ओ साल में हज करण वारा, तुझे पाड़े में को मिस्कीन गरीब रहे, तुझे पाड़े में को यतीम रहे, के बेचारा मिस्कीन के बेवाऊं रहन, जंहिंजो को भी सहारो कोने, पाड़े में गरीब बुख्या हुजनि, तुझा हज उमरा कहिड़े कम जा? तुझे पाड़े में बेवाह मजबूर हुजे, तुझे पाड़े में यतीम बुख ते रहन, यार मां त अखियुनि सां हे बि ॾिसंदो आहियां, अमीरनि माण्हुनि जे दरवाज़नि ते फ्रूट किनो पियो हूंदो आहे, खाधऊं त सयूं, पर जेको बची पो किनो थी ॿार उछलियऊं, बोड़ किनो ॿार उछलींदा थी, खाधो पीतो ॿार किनो उछलींदा थी, वरी ग़रीबनि जा बच्चा उन मां चूंडे चूंडे खाईंदा थी। पोइ तूं सम्झो जॾहिं के ग़रीब जो ॿार के अमीर जे उन उछलायल ताम मां कुझु चूंडे खाईंदो हूंदो, अर्श वारे ॿिन्ही खे पैदा करण वारो केरु आहे? खाधो असां ख़राब त करणो पसंदि कंदा आहियूं, पर कंहिं ग़रीब खे ॾियणो पसंदि न आहियूं कंदा। यादि रखजांइ, अमीर थियण में टाइम लॻंदो थी, ग़रीब थियण में टाइम न लॻंदो थी। हा, मतां ग़रीबनि जे बच्चनि खे रुआरे करे, ग़रीबनि जे बच्चनि खे रुआरे करे बंगला ठाहिण वारा, मिस्कीननि जे बच्चनि खे रुआरे करे गाॾियूं वठण वारा, यतीमनि खे रुआरे करे भला कपड़ा पाइण वारा, यादि रखजांइ, यादि रखजांइ, मतां कंहिं ग़रीब यतीम मिस्कीन जे हिकिड़े लुड़क जे करे सभु तबाह न थी वञे। मां वाइज़नि में चवंदो आहियां, हे जेके वीचारा सॼो ॾींहुं हारी हार पो था कनि, बच्चनि समेत लोड़नि था, ऐं जॾहिं अहिड़नि ग़रीबनि मिस्कीननि सां बि को ज़मींदार ॾाढो करे ज़ुल्म करे, पोइ छा इन ग़रीब जो ॻोढ़ो हुन वटि क़बूल न पवंदो? अल्लाह जो वास्तो अथव, अल्लाह जो वास्तो अथव, पंहिंजे लाइ हर को जिए थो, पंहिंजे लाइ हर को जिए थो, मज़ो तॾहिं आ को ॿियनि जे लाइ बि जी ॾेखारे। फरमाईंदा ख़ैरुन्नास मन यल्फ़उल्लाह, फरमाईंदा भले में भलो उहो आहे जेको माण्हुनि जे कम में अचे, भले में भलो उहो आहे जेको माण्हुनि जे कम में अचे।
मिस्कीनन गरीबन यतीमन जे कम अचे शरीयत तो के मोके हे सेखारियो जाते तुझो पुटड़ो भी बीठो हुजे जाते उन जाते यतीम भी बीठो हुजे फरमांदा यतीम जे सामो पंजे बच्चे के खर्ची न दींदो कर यतीम जे सामो पंजे बच्चे के पैसा न दींदो कर यतीम जे सामो पंजे बच्चे सा प्यार न कंदो कर मता तुझे प्यार खर्ची जे करे यतीम जे अखिन मां पानी वही वने मता यतीम के पंजो अबो न याद अची वने मता यतीम के पंजे पापे जो प्यार न याद अची वने मता यतीम जे अखिन मां गोला न वही वञनी मता रब तुझे बच्चे के न यतीम करे छॾई हां अवल यतीम के दी जाए पो पंजे बच्चे के दी जाए जे यतीम हुन के तुझो पारतू त करे ओ यतीमन जे मता जुल्म करण वारा यतीमन जो ज़मीना खाइण वारा यतीमन मिस्किनन जे घरन ते कब्जो करण वारा खाता मटाइण वारा मुसलमान रुआण वारा याद रख जा रब जे कदे नाराज थे तो हुन के राजी करे को न सघंदे रब तौफीक कदे पर जे कदे नाराज थे त पो कोन परचा अल्लाह जो वासो दव यतीम जी भारत दव ओ मासूम बचरो रोई करे चवे थो मां पंहिंजे मासूम भेण जे ला रब करीम को लटड़ा घुरा थो पियो ओ मुसलमान तॾहिं त साईं ॿेर वारनि वॾनि रहमतुल्लाह अलैहि खां पुछा कयूं कहीं हमरा पुछा कई साईं सफ़र में कॾहिं कॾहिं पंपनि ते तेल भराईंदा आहियूं कॾहिं कॾहिं निमाज़ बि पढ़ंदा आहियूं रस्ते में मस्जिद में निमाज़ पढ़ंदा आहियूं होटलनि ते मजबूरी खाधो या चांहि पीअणी पवंदी आहे साईं उते पहुचंदा आहियूं त खोड़ ग़रीब चिंबड़ींदा अलाए मुसलमान अला गैर मुसलमान साईं ॿुधायो त उन्हनि खे ॾियूं या न ॾियूं साईं फरमायो पुट इन्हनि ॾे न ॾिसो त कंहिंजे नाले ते घुरनि था पिया पुट घुरंदड़नि खे न ॾिसो त नालो कंहिंजो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून करे वठे ओ गुलाब जो गुल रोई करे चवे तो मां पंहिंजे भेण जे ला रब करीम को लटड़ा तो घुरा पुछा तो करे हमरा पुट दे खबर स्कूल विंदो आया कोन विंदो चे तो हा चाचा मां स्कूल त विंदो चे दे खबर काऊं दर्जो पढ़ंदो चवे तो चाचा स्कूल त विंदो दर्जा कोन पढ़ंदो चे बाकी शो विंदो चे अम्मा मुके शोलन जो थाल ठाए दींदी रंधे दींदी मां स्कूल में शोला खपाइण विंदो तॾहिं मां वाइज़न में चवंदो तवा के को नड़ो काश खपाईंदे नजर अचे नड़ो तवा के काश खपाईंदे नजर अचे जरूरत न पियो जे मासूम का वठंदा कयो छो त तुझे मुझे लायो मासूम मता घर जो यो ही वडो हुजे मता इन जो अबो न हुजे मता इन जो वडो भाव न हुजे असां जे ला मासूम थी सके तो घर जो वडो तुझे 50-100 जे करे तू सुञो न थींदे मन गरीब जी चुल्ह बरी पवे मन गरीब जे पेट में अधु डगड़ी पए पो भी निंड त कंदो भुख जे निंड खां अधु डगड़ी वारी गरीब जी निंड वरी भी चंगी आ उन्हनि मासूमन खां जरूर ख़रीद कंदा कयो जे करे तव्हां के पोड़ो वेचाड़ो काजे खपाईंदे नजर अचे दिसनाओ खोड़ पोड़ा वेचाड़ा दरवाजे ते कुछ टाफियों खटमड़ा रखी वेठा हुंदान सब्दड़ी रखी वेठा हुंदान यो वेचारो पोड़ो जमींदार थियण जे लाइ नथो वापार करे पंहिंजे पेट जी बुख विसण जे लाइ वेचारो मेहनत मजदूरी करे रहियो आहे ऐं ॿुधो कंहिंखे नथा ॾेई सघो त उन सां ज़बान सां ॻाल्हाईंदा भलो कयो कंहिंखे नथा ॾेई सघो न खुदा तव्हांखे तौफ़ीक़ नथो ॾे पर कंहिंसां ॻाल्हाईंदा त चङो कयो उन ग़रीब मिस्कीन सां अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ओ मुसलमानो रब करीम जो वास्तो तव
केड़ा केड़ा मिसाल दिया मासूम पोचवे चाचा छोलन जो थाल खणी वींदो अम्मा छोला ठाए ॾींदी वो जीन जो बारन के रिसेस थींदी और रिसेस में मां छोला खपाईंदो जेके 2 रुपया न छोलन मोठांदान पांजे नंढी भेण के खर्च भी ॾींदो त खाधे पीते जो सामान भी वठी ईंदो वो जो रात जो मंझन जो खाईंदा सही थोड़ो सामान भी खाधे पीते जो वठी अचा भेण जे लाइ का शइ वठी अचा शइ भी ॾियां सही पैसा भी ॾियां सही पियो सफ़र गुज़र थींदो बस मिड़ई रोज़ीअ ते अल्लाहु अकबर वो चाचो तो चवेस पुट दे खबर जे कदे तुझे स्कूल जो खर्च मां बर्दाश्त कया भला पो पढ़ने चवे तो पो भी न पढ़ंदो में चे छाजे करे मां खर्च भी ॾियां तो के स्कूल जो खर्च भी ॾियां घर जो खर्च भी ॾियां पो भी न पढ़ने चवे तो पो भी न पढ़ंदो में चे छाजे करे न पढ़ंदे चे चाचा मां ॾिसंदो जेके भी वॾा माण्हू ईंदा उहे मां गरीब जे लटन के ॾिसी करे नफ़रत करे मुंह परे कंदा मां गेट ते वेठो हूंदो वॾिन गाॾियुनि में जेके लहंदा ओ जिनके भला भला लटा पातल हूंदा मां गरीब के ॾिसी करे नफ़रत सां मुंह परे कंदा चाचा छोलन ते गुज़र कंदुमि पर मां भी पढ़ा त ईअं पोइ गरीबन को नफ़रत कया नफ़रत न कंदुमि गरीबी हाल मूंखे क़बूल आहे पुट को ॿियो को वारिस अथई मासूम रोई करे चवे तो मासूम रोई करे चवे तो मुझी अम्मा जीजल चवंदी त असां गरीबन जो रब को सवा ॿियो कोई वाही न आहे असां गरीबन जो रब को सवा कोई वाही वाली न है नजर कंदाऊं जेकॾहिं गरीब जो को माण्हू फोत थी वेंदो को कुल्लो ॾियण जे लाइ तयार न हूंदो को क़बर खोटण जे लाइ तयार न हूंदो को मथां अजरक विझण जे लाइ तयार न हूंदो को गरीब जे तॾे ते वेहण जे लाइ तयार न हूंदो को गरीब के वेलो ॾियण जे लाइ तयार न हूंदो अमीर को मरंदो त हज़ारे अजरक गरीबन ते हज़ारे अजरक अमीरन के उन्हनि जे मोलन ते पवंदा जरूरत गरीबन के पर अजरक वरी अमीरन जे मथों पवंदा को होडो चाहियूं को मानियूं सब को उते हुंदो पर गरीब जे तडे ते भी को अचण जे ला तयार हो जे चाचा अम्मा चवंदी असां गरीबन जो कोई भी कोने वो रोई करे चवे तो बिन के केड़ियूं तहूं ॾिया बिन जूं केड़ियूं शिकायतूं क्या चे मुंहिंजो अबो हिन मस्जिद जो जमाती हो वो मासूम बच्चो रोई करे चवे तो मुंहिंजो अबो 5 वक्त नमाज हिन मस्जिद में पाबंदीअ सां पढ़ंदो हो जमात के खबर हुई हुयो त हिन मस्जिद जो जमाती बाबे जे फोत थियण खां बाद में कहीं न पुछा कया त असांजे जमातीअ जे घर जो हाल छा आहे जे चाचा केड़ा तो सूर पुछे बाबो इते ही नमाज पढ़ंदो बाबे जे मोए खां पोइ कहीं न पुछा कया त पुट तव्हांजो सफ़र गुज़र कीअं थो थिए जे असां गरीबन जो कोई कोन्हे पर यकीन आहे त असांखे हो बुख न मारींदा उन्हनि खां पुछा कयो जंहिंजा नंढे हूंदे अब्बा हलिया विया हिकिड़ो नंढो बचड़ो सिर तगारी तो खणे जिए जो तगारी मिट्टीअ जी मथे तो खणी न सघियो हेठि किरी पियसि हेठि जिए जो तगारी किरी पई रोए पो ॿिए चएसि रो न तगारी खणी पवंदई चए तो हाय अबो हुजे अबे जे हूंदे त मां पाण भी अबे जे कुले ते रखंदो अबे जे हूंदे ज़री भी कक भंगी करे बीणो न कंदो अॼु अबो वियो आहे त ॿार खणो तो पवे जेको ॿार खणण खां भी मथे आहे अबो तो मुखे मिट्टी ते घुमणी कोन ॾींदो हो कुलन ते घुमाईंदो अॼु अबो नाहे त अॼु अबे जे न हुजण जे करे हे ॿार खणा था छो बेक़दरा थिया हो अबो अथव क़दर कयो अमड़ अथव क़दर कयो मूसा कलीमुल्लाह आया रब फरमाइस मूसा कलीमुल्लाह जी मुंहिंजा रब जे कलीमुल्लाह हाणे पेर संभाले खणंदो कर छा थो चवेसि अल्लाह कलीमुल्लाह हाणे पेर संभाले खणंदो कर रब
अग में कॾहिं बि ईअं कोन चई त कदम संभाले खण मूसा। अग में तॾहिं न चयो माए जो अमड़ जेरी हुई घरों निकिरंदे हैं त अम्मा पोयों दुआ ॾींदी हुई। हाणे तुझी अमड़ न आहे, अमड़ थी वई थी फोत। हाणे कदम संभाले खणजांइ त दुआ वारो दर बंदि थी वई। घर वारी हिक बि मिलंदव, ॿी बि मिलंदव, टी बि, चार चार मायूं मिली सघनि थियूं, पर अबो वयई त वरी न मिलंदई। अमड़ वयई त वरी ॿी अमड़ न मिलंदई। अॼु उन्हनि जो क़दुरु कर। असां त चऊं हज महांगो थी वियो आहे, उमिरो महांगो थी वियो आहे, छो था परेशान थियो। आका फरमायो मुर्की करे पंहिंजे घर में पीउ माउ जो दीदार कयई त रब वटि क़बूल पियल हज जो सवाबु लिखिजी वई। हज घर में आहे, करण जे लाइ तयारु न आहियूं। ये अबे अम्मा वारी जेका रहमत वारी ज़बान अथव, इहा दुआ हिते बि खटाईंदव, हुते बि खटाईंदव। वरी जेकॾहिं अबे अम्मा वारी ज़बान बददुआ वारे पासे ॾों हले त दुनिया का शइ न बचाए सघे। चओ इंशाअल्लाह पीउ माउ जो क़दुरु कंदासीं। अल्लाह सही उन मरहूम मग़फूर चाचे जे क़बर जे मथां रहमतुनि जा मींहं नाज़िल फरमाए। अल्लाह सही भाऊ अमान ला जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं नसीब फरमाए। रब सही तव्हां असांखे बि तौफ़ीक़ ॾे। सुबुह जी निमाज़ खां बाद में बुज़ुर्गनि लिखियो आहे त सूरत यासीन शरीफ़ पढ़ी करे पीउ माउ खे बख़्शींदा कयो। हिकु दफ़ो यासीन शरीफ़ पढ़ियव 10 ख़तमनि जो सवाबु। जंहिं अबे अम्मा सॼी ज़िंदगी ॾिनी, उन अबे अम्मा जो 5 मिंट बि हक़ु न आहे। वञो त रोज़ टाइम नथो मिले, 8 ॾींहं ई पीउ माउ जे क़बर ते वञी करे दुआ त घुरो। तव्हां पीउ माउ जे क़बर ते वञी दुआ घुरंदो, रब तव्हांजे पीउ माउ खे ॿुधाईंदो आहे। अल्लाह से हुनखे इतला पहुचाए थो तव्हांजो बच्चो अची करे तव्हांजे लाइ मां रब खे पार थो करे वियो आहे। मुस्लमान अल्लाह से फरमाए पहिरें नंबर ते मां अल्लाह जो हक़ अथव, ॿिए नंबर ते अबे अम्मा जो हक़ अथव। जेके फरमान बरदार आहिनि उनखे मुबारक हुजे, जेके नाफ़रमान उहे पंहिंजे ज़िंदगी जे लाइ सोचनि ऐं पीउ माउ सां एतिरो ॾुखियो हलो जो सुभाणे पंहिंजनि बच्चनि जा वरी सूर बर्दाश्त करे सघनि। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। रब करीम खां दुआ आहे रब मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, रब अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। 3 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो मरहूम मग़फूर जे ईसाले सवाब जे लाइ। 3 दफ़ा दुरूद पाक भी पढ़ो। के बीमारनि, के मजबूरनि, के वेचारा औलाद जे मसइलनि में फाथल आहिनि, के रोज़गार जे मसइलनि में फाथल आहिनि, जीअं समूरनि जे लाइ गॾिजी ख़ैर जी दुआ बि। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ कुल्लिहिम। अल्लाहुम्मा वसल हाज़िर सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अग़फिर लहुम, अल्लाहुम्मा अर्हमहुम, अल्लाहुम्मा जल कब्रहुम रौज़तम मिन रियादिल जन्नह। रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी। अल्लाहुम्मा शफ़ि हातना वग़्ज़ हाजातना वअज्लिना, अल्लाहुम्मा शफ़ि हातना वग़्ज़ हाजातना वअज्लिना। अल्लाहुम्मा ला तंजुर इला अमाल, ला तंजुर इला अमाल, वंजुर इला हबीबिका। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीम, अल्लाहुम्मा इन्नका, अल्लाहुम्मा अशफ़ि अंता शाफ़ी, अल्लाहुम्मा अशफ़ि अंता शाफ़ी, ला शिफ़ा इल्ला शिफ़ाक, ला शिफ़ा। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन ख़ैरि मा सअलका व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिनहु नबियुका व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन।